राधेश्याम, जय झूलेलाल। मां भरत अमरनानी, बॉर्न बॉटअप बैंगलोर में। ऐं असांजी एक्टिविटीज़ जे बारे में थोरो घणो तव्हांखे ॿुधायूं था त सॼे दुनिया खे ख़बर पए त बैंगलोर में बि कहिड़ा कम थियनि पिया। असांजो दादा अमर बैंगलोर जो पाकिस्तान कराची मां आया हुआ त पहिरीं बैंगलोर मां अची करे सिंगापुर में नौकरी लाइ विया हुआ। उते इंश्योरेंस एजेंट हुआ ऐं सिंगापुर खां पुणे ईंदा हुआ वॾे दादा टी.एल. वासवानी जी आसीस वठण लाइ। त असांजो दादा अमर टी.एल. वासवानी जो पंहिंजो गुरु करे छॾियो। त दादा चयनि त हाणे हीउ सभु छाजे लाइ अची इंडिया में अची ताईं सेटल थियो ऐं कुझु रिलीजियस एक्टिविटीज़ कयो। दादा टी.एल. वासवानी जे आसीस सां दादा बैंगलोर में अची सेटल थिया ऐं सत्संग खोलियो 1961 में। सत्संग ओॾी महिल असांजे घर में थींदो हो, आस्ते आस्ते वधंदो वियो। हिकिड़ो नंढो अपार्टमेंट वांगुरु दादा चालू कयो। कंहिं दादा जे फॉलोअर उहो सत्संग हलाइण लाइ उहो अपार्टमेंट ॾिनो। आस्ते आस्ते पंहिंजी प्रॉपर्टी वरितीसीं। उन प्रॉपर्टी में बि अबाउट 100-110 ॼणा सत्संग करे सघंदा हुआ। उन खां पोइ वरी आस्ते आस्ते वधंदो वियो सत्संग ऐं दादा 2008 में गुज़ारे विया, मार्च 8 तारीख़। पंहिंजी हिकु सुठी लेगेसी ऐं परंपरा बैंगलोर में छॾे विया। त दादा जे बारे में तव्हांखे थोरो कुझु ॿुधाईंदुसि। दादा सिंधीअ लाइ ॾाढो महत्व ॾिनो। दादा सिंधियुनि घर वञी करे सिंधी सेखारींदा हुआ। चवंदा कॉपी बुक बि मुंहिंजी अथव, पेंसिल बि मुंहिंजी अथव ऐं नोटबुक मुंहिंजी अथव। त बैंगलोर वारनि मां सम्झा तो 7 में दादा सिंधी सेखारी। पोइ के नौकरी ते चढ़ण लॻा, के बिज़ी थी विया। दादा चवंदो टाइम तव्हांजो, मां ईंदोसांव तव्हांखे सत्संग सेखारण लाइ। इन सां गॾु सिंधी सेखारण लाइ दादा पंहिंजूं एक्टिविटीज़ बि घणेई कयूं। हैंडीकैप स्कूल खोलियो ऐं ॿियूं घणी एक्टिविटीज़ मां तव्हांखे सत्संग जे बारे में ॿुधाईंदुसि। असांजो सत्संग रोज़ सिंधीअ में 5 खां 6 ताईं थींदो आहे ऐं चंड राति 1961 खां रेगुलरली असीं चंड राति मल्हाईंदा वेंदा आहियूं। उन में असांजा ग्रैंड फंक्शन्स आहिनि। जन्माष्टमी आहे, होली जो त्योहार आहे, ॾियारी जो त्योहार आहे। सभु त्योहार जीअं की जंहिं ईंदा आहिनि असीं उहे मल्हाईंदा वेंदा आहियूं। हाणे असांखे नओं सत्संग हॉल आहे जिते कैपेसिटी आहे 300, 350, 400 जी कैपेसिटी आहे। महान संत ईंदा आहिनि, सत्संग कंदा आहिनि ऐं उन्हनि जी व्यवस्था बि मथे संतनि जी थियल आहे। मथे अची रहंदा आहिनि ऐं हेठि अची प्रवचन कंदा आहिनि। इन हिसाब सां हीउ सत्संग ॾाढो मज़बूत ऐं सुठे नमूने हले पियो। या दादा जी ॾाढी कृपा आहे। वॾे दादा असांजे टी.एल. वासवानी जी, उन्हनि जी गुरुनि जी ॾाढी आसीस आहे त सभु कुझु जेको आहे सुठे नमूने दादा पंहिंजी परंपरा छॾे विया आहिनि। इन खां पोइ असांजी ट्रस्ट आहे। उन्हनि खां पोइ 5 सालनि खां पोइ 1966 में असांजी दादा अमर चैरिटेबल ट्रस्ट बैंगलोर में रजिस्टर थी। ट्रस्ट जूं घणी एक्टिविटीज़ आहिनि। असांजी नंबर 1 एक्टिविटी अथव असांजो अमरधाम अथव। दादा 60 सिंधियुनि लाइ 650 स्क्वायर फुट जो अपार्टमेंट ठारायो ऐं उन में असांजा सभु सिंधी भाउर सुठे नमूने रहिया पिया आहिनि। हिकिड़ो किचन आहे, हिकिड़ो हॉल आहे, हिकिड़ो बाथरूम आहे, हिकिड़ो नंढो हॉल आहे, ॾाढे सुखी परिवार सां। ऐं इहो टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे। उन्हनि खां असीं 800 रुपया महीने जा वठंदा आहियूं जस्ट मेंटेनेंस जे करे। पर उहे बि जेके असांजा ॿार जेके सिंधी आहिनि पंहिंजी लाइफ में ॾाढो मथे चढ़ी विया आहिनि त कुंजो अची वापसि ॾींदा आहिनि तव्हांखे असांजी जॻह ॾाढी फरी आहे। दादा जे आसीस सां असीं पंहिंजो रेंट जो घर था वठूं या पंहिंजी प्रॉपर्टी था वठूं ऐं उन जे हिसाब सां भाउर रहंदा आहिनि, ईंदा आहिनि, वेंदा आहिनि। पर जेके लाचार आहिनि अॼुकल्ह जेके नथा अफोर्ड करे सघनि उहे हिते रहिया पिया। हीअ असांजी अमरधाम जी एक्टिविटीज़ आहे। दादा जी अमर जी फर्स्ट ट्रस्ट एक्टिविटी इहा अथव। नंबर 2 एक्टिविटी अथव असांजो हैंडीकैप स्कूल। असां वटि 40 ॿार हैंडीकैप स्कूल जा आहिनि। उन 40 ॿारनि में हिकु ब्रेन जी जेका नर्व जी जेका ॾुखियाई थींदी आहे उनखे चवंदा आहिनि सेरेब्रल पैरालिसिस हैंडीकैप जो हिकु हिसो आहे जेको ॿार जेको आहे सम्झी सघे थो, सोचे सघे थो, सभु कुझु करे थो, पर उहा शइ करे कान थो सघे। त असांजो उते स्कूल आहे, असांजी बस आहे, उन्हनि ॿारनि खे वठी ईंदी आहे ऐं वापसि उन्हनि खे छॾींदी आहे। इहे असांजा वेचारा लाचार ॿार आहिनि जेको पंहिंजो माउ पीउ उन ॿार खे नेग्लेक्ट करे वेठो आहे। पर जॾहिं स्कूल में अचनि था त ॾाढो ख़ुशि आहिनि। जॾहिं छंछरु आहे तॾहिं मोकल थींदी आहे त उन्हनि खे वेचारनि खे ख़बर कान्हे मोकल छा थींदी आहे। पर घर में वेचारे इहे ॿार ॾाढा बेज़ार थी वेंदा आहिनि। उन्हनि जा माउ पीउ ख़ुदि उन्हनि खे नेग्लेक्ट करे वेठा आहिनि। हीअ अथव असांजी नंबर 2 एक्टिविटी। ऐं नंबर 3 एक्टिविटी असांजी आहे
न्याणियुनि जी शादी, असीं सिंधी न्याणियुनि जी शादीअ में सॼो बैंगलोर असांखे हिन में साथ ॾींदो आहे, सभिनी जो कड़ाउ हिन में पवंदो आहे, का बि न्याणी जी शादी नेग्लेक्ट कान थींदी आहे। इन हिसाब सां असांजा घणी एक्टिविटीज़ आहिनि। असांजो ॿी मेन एक्टिविटी अथव हर आर्तवार ॾींहुं असांजा अबाउट 60 भाउर आहिनि, उन मां 15, 20, 25 भाउर जेके बि गॾिजंदा आहिनि आश्रमनि में वेंदा आहिनि। आश्रमनि जी सेवा करे उन्हनि लाइ रोज़ जेका थोरी घणी नंढी रिक्वायरमेंट थींदी आहे उन सां गॾु फर्स्ट क्लास हॉट जंहिंखे पंपिंग ब्रेकफास्ट चइबो आहे, उहो ब्रेकफास्ट वञी असीं सुठे नमूने इहे कार्य आर्तवार जे ॾींहुं, हर आर्तवार जे ॾींहुं 9 बजे गॾिजनि ताईं 11:30, 12 बजे ताईं एक्टिविटी थींदी आहे। ऐं इहा बि एक्टिविटी खे घटि में घटि 26 साल थिया आहिनि आश्रम जी एक्टिविटीज़ हलनि पियूं। उन खां पोइ असांजी ॿी अथव ट्रस्ट एक्टिविटीज़, एजुकेशन आहे, मेडिकल आहे, जेके सभु संस्थाऊं कनि थियूं, पर असांजो आहे सिंधियुनि लाइ। असांजे दादामद चैरिटेबल ट्रस्ट सिंधी हॉस्पिटल सां टाइप थियल आहे। असीं जेको वोचर ॾींदा आहियूं सिंधी हॉस्पिटल खे, उन सिंधी भाउ खे फ्री ट्रीटमेंट मिलंदी आहे। हाणे असां हिकिड़ो नओं प्रोजेक्ट चालू कयो आहे, सैनिटरी नैपकिन, सैनिटरी लेडीज़ नैपकिन जो प्रोजेक्ट चालू कयो आहे। उहो बैंगलोर जे 8 विलेजिस में इहो सैनिटरी नैपकिन्स असीं डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं। हिकु टाइम ते घटि में घटि 8 to 10 हज़ार सैनिटरी नैपकिन्स खे डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं। उहे आधार कार्ड सां रजिस्टर थियल आहिनि, विलेज ग्रामीण पंचायत सां रजिस्टर आहिनि। एवरी 45 डेज़ असांजा घटि में घटि 25-30 वॉलंटियर्स वेंदा आहिनि, इहे सैनिटरी नैपकिन्स ॾेई ईंदा आहिनि। इन खां पोइ असांजो अथव ॿियूं एक्टिविटीज़ अथव असांजो बोरवेल। जेको बि असांखे चवंदा हिन ॻोठ में पाणीअ जी थोरी तकलीफ़ आहे, असांजी ट्रस्ट अॻियां वेंदी आहे ऐं उते बोरवेल बि खोटाए ॾींदी अथनि। इन चवणु वञे त घणेई असांजो एक्टिविटीज़ आहिनि। दादा जी आसीस सां असांजी ॾाढी आसीस आहे दादा जे ट्रस्ट जे एक्टिविटीज़ मथां। कम हलनि पिया, सुठा कम हलनि पिया। असीं दुनिया में इहो ई मैसेज चवणु था चाहियूं त बैंगलोर हिकिड़ो अहिड़ो शहर आहे त हिकिड़ो बि सिंधी फुटपाथ ते कान अथव, हिकिड़ो अहिड़ो सिंधी कान अथव जंहिंखे एजुकेशन कान्हे, हिकिड़ो अहिड़ो सिंधी कान्हे जंहिंखे मेडिकल न मिलंदी हुजे। इन सां मां इहो कंक्लूड करणु थो चाहियां। भेण आशा चांद जो थैंक यू वेरी मच, जेको असांजे सिंधियत जे मथां हेतिरो ध्यानु थी ॾिए, हर हिकु शहर में वञी सभिनीनि सां गॾिजे थी, सिंधियुनि जा कम कहिड़ा पिया थियनि ऐं छा पिया थियनि, ऐं उहा चए थी त असीं सभु सिंधियूं दुनिया में कनेक्टेड हुजूं। असांजो बैंगलोर जो कॉन्टेक्ट अथव बैंगलोर शेषाद्रीपुरम फर्स्ट मेन रोड, बैंगलोर 560020, टेलीफोन नंबर 9845048028, ईमेल ID bharat@amarnani.in। राधे श्याम, जय झूलेलाल, थैंक यू वेरी मच।